सहाबा किराम जे दुश्मन खिलाफ वईदू जेके हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमाए ऐं अल्लाह जे क़ुरान में बयान अल्लाह असीं चए थो त ईमान जो मिसाल ऐं कसवटी साहब आहिनि। हाणे जेको उनजी मुखालफ़त करे गुस्ताखी करे माना अज़ाब इलाही जो सबब बणबो। हदीस है अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिजू मिन बादी गरदा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुगदी अबगदहुम। अल्लाह अल्लाह फी असहाबी मुझे साहबा जे बारे में खुदा खां ॾिजो, मुझे साहबा जे बारे में खुदा खां ॾिजो, ॿ दफ़ा फरमाए ताक़ीद सां, छो त हुज़ूर खे ख़बर ई त मुंहिंजे यारनि खे माण्हू घटि ॻाल्हाईंदा। फरमाई फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको हिननि सां मोहबत कंदो ॼण मुंहिंजे करे हिननि सां मोहबत थो करे। वमन अबगदहुम फबिबुगदी अबगदहुम, जेको हिननि सां दुश्मनी कंदो ॼण उहो मुंहिंजे दुश्मनी जे करे हिननि सां दुश्मनी थो करे। आज़ाहुम फ़क़त आज़ानी, जंहिं मुंहिंजे साहबा खे इज़ायो त हुज़ूर फरमाए मूंखे इज़ायो। वमन आज़नी फ़क़त आज़ल्लाह, जंहिं मूंखे इज़ायो त अल्लाह खे इज़ायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे इज़ा रअयतुमुल लज़ीना यसुब्बूना असहाबी फ़क़ूलू लअनतुल्लाहि अला शर्रिकुम, जेकर तव्हां ॾिसो त के माण्हू मुंहिंजे साहबा किराम खे घटि वधि था ॻाल्हाइनि तव्हां चयो अल्लाह जी लानत पयो शरारत ते, तुंहिंजी न शरारत ते। ॿी हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह अख़्तारनी वख़्तारनी असहाबी, अल्लाह मूंखे चूंडियो नबियुनि मां ख़ातमुन नबीयीन करे ऐं महबूब नबी करे, जीअं अल्लाह मूंखे चूंडियो मुंहिंजा सहाबी अल्लाह चूंडे ॾिना। अब अल्लाह जी चूंड त ग़लति न थींदी, बाबे जी चूंड ग़लति न थींदी आहे, वॾे जी चूंड ग़लति न थींदी आहे, मुर्शिद ऐं साईं जी चूंड ग़लति न थींदी, अल्लाह जी चूंड किथां ग़लति थींदी। अल्लाह वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े अतर ते ईंदो, मदीना मुनव्वरा में कसीदो शरीफ़ पढ़ंदो, हुजूर जी तारीफ़ कंदे वरी हुजूर सां जेके गॾु सुता पिया आहिनि, हिकिड़ो सॼे कदमनि में ॿियो खॿे कदमनि में, सॼे पेरनि में सैयदना अबू बकर सुतल आहे, खॿे पेरनि में सैयदना उमर फारूक सुतल आहे, पोइ वरी उन्हनि जी बि तारीफ़ कंदो। हिकिड़ो माण्हू बदबख्त उनखे इहा ॻाल्हि न पई वणे, रोज़ अचे थो कसीदो पढ़े थो हुजूर सां गॾु इन्हनि जी तारीफ़ छो थो करे, पोइ उनखे चई अच मुंहिंजी दावत खा, हिन ख़बर कान्हे त को साहबा जो दुश्मन आहे, हिनखे वठी वियो, पोइ दावत ते उते वठी वियो त उहा ज़बान कटी, हाणे वञी अबू बकर उमर खां वञी ज़बान गंढरा हलियो आयो, छा कंदो। ख़्वाब बि ॾिठे त हुजूर साईं जी ज़ियारत थी, सैयदना अबू बकर उमर साईं बि हिन रोई आवाज़ साईं कसीदो अची पढ़ंदो आहियां, तव्हांजी तारीफ़ कंदो आहियां, तव्हांजे यारनि जी कंदो आहियां, मूंसां ई हालत। हुजूर फरमाए गमगी न थी, उहा ज़बान खणी हुजूर पंहिंजी जाइ ते फिटी, सुजाॻी थी पियसि, ज़बान हुन खां वधीक मज़बूत, साॻियो पढ़ंदो रहियो, खां पोइ वरी ॿिए चएसि हल मुंहिंजी दावत खा, त वरी हली पियो, छो त दावत जेकॾहिं कोजे त माण्हू क़बूल करे। ॾिठई घर त साॻियो आहे, अलाह मालिक आहे, हमरा ॿियो घर साॻियो, वठी वियो हिनखे दावत ते, सुठी दावत कई, ॿिए कमरे में ॾिठई हिकिड़ो बांदर ॿधो पियो आहे, रड़ियूं पियो थो करे, चई ही मुंहिंजो आहे पीउ जंहिं तुंहिंजी ज़बान वठी अलाह इहा सज़ा ॾिनी।